उमरकोट में ऑपरेशन बनियाल मरसूख की शानदार कामयाबी ते जशन शहीदन के भेटा पाक फौज की खिदमत के सराहियो वियो। आतिशबाज़ी मिली नगमा ऐं क़ौमी जज़्बे सां भरपूर शानदार तकरीब थी गुज़री। मुल्क के इस्तेहकाम ऐं दुश्मन जी नापाक इरादनि खे नाकाम बणाईंदड़ शानदार ऑपरेशन बनियाल मरसूख की अज़ीम कामयाबी की खुशी में उमरकोट के जना पार्क में जशन फतेह के पुरवकार तकरीब मुनक़द कई वई। उन तकरीब जो एहतमाम म्यूनसिपल कमेटी उमरकोट पारां कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में शहरनि सरकारी ऑफिसरनि, शागिर्दनि, उस्तादनि, समाज अफ़गाननि, सियासी शख्सियतुनि, असिस्टेंट कमिश्नर उमरकोट रजब अली सठियो, CMO म्यूनसिपल कमेटी उमरकोट सैयद साजिद अली शाह, DSP उमरकोट काउंसलर शौकत अली अदेरपुरी, दिलीप मूलचंदाणी, SHO उमरकोट अता लिगारी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। तकरीब की शुरुआत क़ौमी तरानी ऐं सलामी सां थी, जॾहिं पुलिस के दस्ते शहीदनि के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। उन खां पोइ शहीदनि जे यादगार ते डिप्टी कमिश्नर नवीदुर रहमान लाड़क, SSP उज़ैर अहमद, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी ख़ालिद सिराज सुमरो, वाइस चेयरमैन कुमार टलवाणी ऐं ॿियनि गुल रखिया। फातिहा पढ़ी तकरीब के खिताब कंदे डिप्टी कमिश्नर नवीदुर रहमान लाड़क शहीदनि जी अज़ीम कुर्बानीनि खे क़ौम जो फ़ख़ुरु करार ॾिनो। हुन चयो त उन्हनि बहादुर जवाननि जी बदौलत अॼु असीं आज़ादी सां साह खणण जे क़ाबिल आहियूं। हिन ऑपरेशन बनियाल मरसूख के क़ौमी कारनामो करार ॾींदे पाक फौज के भेटा पिणु पेश कई, जेका बहादुरी, पेशवाराना सलाहियतुनि, आज़म सां दुश्मन जी इरादनि खे नाकाम बणाइण में कामयाब रही। SSP उज़ैर अहमद ऐं चेयरमैन ख़ालिद सिराज सुमरो पिणु पाक फौज जी ख़िदमतुनि खे साराहींदे चयो त मुल्क जो दिफ़ा सिर्फ़ु हिकु इदारो न पर सॼी क़ौम जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। इन ऑपरेशन क़ौमी इताद जो भरपूर मिसाल पेश कयो। तकरीब में समाजी अगवान रसूल बख्श रहमदानी खिताब कंदे चयो त अॼु जेका आज़ादी असांखे हासिल आहे उहा शहीदनि जी कुर्बानीनि जो नतीजो आहे। ऑपरेशन बुनियाल मरसूख सिर्फ़ु हिकु जंगी मुहिम न हुई, पर इहा क़ौम जी गैरत, इताद ऐं कुर्बानी जी अलामत हुई। इन पाक फौज जी हिम्मत, हुबल वतनी ऐं बहादुरी खे भेटा ॾींदे चयो फौजी जवाननि दुश्मननि खे मौसर जवाब ॾेई क़ौम जो मथो फ़ख़ुर सां मथे करे छॾियो आहे। डिग्री कॉलेज उमरकोट के प्रिंसिपल अब्दुल सुमरो रसूल बख्श रहमदानी जी क़ौमी ख़िदमतुनि खे साराहींदे चयो उहे हमेशह हुबल वतनी ऐं क़ौमी इतिहाद लाइ अॻियां रहिया आहिनि। संदुनि ख़िदमतूं साराइण जे लाइक़ आहिनि। नौजवान नसुल लाइ मशाल राह आहिनि। मिली नगमनि ऐं सूफ़ियाना कलाम तकरीब खे चार चंद लॻाए छॾिया। सिंध जे मशहूरु फ़नकार इक़बाल फ़क़ीर पंहिंजे जज़्बनि सां भरपूर नगमनि ज़रिए शिरकत करण जा दिलि खटे छॾिया। जॾहिं नअत ख़वान नासिर अहमद नबी पाक जे शान में शानदार नअत पढ़ी, जंहिं रूहानी माहौल पैदा कयो। आख़िर में मुल्क जी सलामती, तरक़ी ऐं अमन लाइ इज्तिमाही दुआ कई वई। शानदार आतिशबाज़ी आसमान के रंगनि सां रोशन करे छॾियो। ॿारनि में केक विराया विया, महिमाननि खे मिठाइयूं पेश कयूं वयूं, जंहिं तकरीब खे यादगार बणाए छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।